बजरंग बाला अंजनी का लाला, ये घाटे वाला, ये सोटे वाला, मेहंदीपुर वाला, हनुमान निराला, ये बजरंग बाला जपता दिन रात राम की ये माला माला माला। ये बजरंग बाला अंजनी का लाला, ये घाटे वाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त हर साल जियां हिन साल भी श्री हनुमान जो मेलो कोटड़ी में वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हायो वियो आहे, जिथे मंदिर के खूबसूरत लाइटनि ऐं गुलनि सां सिंगारियो वियो आहे। पाकिस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में यात्रियुनि मंदिर में अची श्री हनुमान जी इबादत करे दिली सुकून हासिल कयो वियो। मेले जे मौके ते यात्रियुनि जो चवण आहे त असीं हर साल श्री हनुमान जे मेले ते ईंदा आहियूं, जिथे पंहिंजी मज़हबी इबादत कंदा आहियूं, पूरे जहान जे लाइ दुआऊं कंदा आहियूं ऐं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी खुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआऊं कंदा आहियूं। इन मौके ते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़